नाज़रीन, बाडर में भी आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मातमी जुलूस बरामद कया विया जॾहिं त सिक्योरिटी इंतिहाई सख़्त कई वई आहे। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे बाडर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मक़बूल कांदड़ो। आलम इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला के मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के जान सराने हज़रत इमाम जिन अजीम कुर्बानी के भेटा पेश करने लाइ अबू तराब सियाल मोहल्ला में एक मातमी जुलूस कढियो वियो बरामद किया हुआ है जो पंज मुख़्तलिफ़ रूटा थींदो अची जो हैदर चौक ते पहुतो तो उते आज़ादारनि पारां जो है नुआखानी कई वई ऐं सीनादनी पिण कई वई जॾहिं त हिन मातमी जुलूस में जो है आज़ादनि ज़ंजीरदनी पिण कई है। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन मातमी जुलूस में जो है आज़ादारनि सां गॾु जो है तो एम्बुलेंस सर्विस ऐं जेके मेडिकल कैंप जा जेके माण्हू आहिनि फराहम कया विया आहिनि जेके आज़ादार जेके आज़ादारी दौरान जेके ज़ख़्मी थियनि था उनखे मेडिकल जेके ट्रीटमेंट फराहम कई पई वञे। हिन आज़ादार हिन मातमी जुलूस में जो है तशबी इमाम हुसैन झूल है हज़रत मासूम अली असगर जा जेके तशबीहूं खयूं वयूं आहिनि उन झूलो खयो वियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन मातमी जुलूस में जो है सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे तमामु सख़्तु कया विया आहिनि। सिक्योरिटी जे सिलसिले में जेकी उन सिक्योरिटी की निगरानी DSP इमदाद टालपुर जैसे त मुख्तियार कार जो है आसिफ साहब कर रहे हैं। मुख्तलिफ़ जो चौकन ते है पुलिस तैनात कई है। जुलूस सां जो पुलिस जा जो चाक चौपन जो नौजवान हैं वे उन सां सफ़र कर रहे हैं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको जुलूस है जो नमाज ज़ोहरनि वक़्तु जो है तो हैदर चौक ते जो है उते मुख्तलिफ़ जेके ज़ाकिरीन आहिनि जेके करबला जे शहीदनि जी जेकी कुर्बानी के भेटा पेश कंदा ऐं हीउ जुलूस जो है मुख्तलिफ़ रस्तनि तां थींदो जॾहिं जेको मगरिब नमाज़ खां बाद साॻे ई अबू तराब जेको सियाल महला अबू तराब इमामाबाद खां सियाल महला में नहर थींदो जिते जेको आहे सो शाम ग़रीबा बर्पा कई वेंदी। जी।